वॾी बेहया हुजे वरी बि कूड़ खुदि न तू रुगो इजाज़त ॾींदो हुजे दरवेश हुजां त मुंहिंजे मथां चादर चढ़ी अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल हड़े हिकु जहिड़ा ड्रामे जे अचण वारा एपिसोड ॾाढा सनसनीखेज़ ऐं ज़बरदस्त थी चुका आहिनि। जी हाँ दोस्तों, अॼु तव्हां सां वॾी मां वॾी अपडेट्स शेयर कंदासीं तव्हां सां। दोस्तों अॼु तव्हांखे गिफ्ट बि ॾींदासीं, यानी हिकु ख़ुशख़बरी बि तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तों मां ॿुधाईंदो वञा त हाणे हिकु जहिड़ा माशाअल्लाह मस्करनि जहिड़ा ॻोठ जेको ड्रामो हुयो उन जेतिरो उन खां बि वधीक व्यूवरशिप आहिस्ता आहिस्ता घणी हासिलु करे रहियो आहे। व्यूवरशिप बहितरीन मां बहितरीन हिन जी ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे ऐं थी सघे थो ॿिनि ड्रामनि मुड़ुसु माण्हू या जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुसु उन्हनि खे बि मथां ही ड्रामो कटे वञे। ऐं हिन जी कामयाबी खां पोइ हिकु ॿियो ड्रामो बि तमामु जल्द अचण वारो आहे। जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुसु इहो ड्रामो नथो चवां, इहो त ईंदो तमामु जल्द। हिकु ॿियो बि लॉन्च थियण वारो आहे, उहो बि कॉमेडी ड्रामो तयारु कयो पियो वञे, तमामु जल्द उन जो बि नालो तव्हां सां शेयर कंदासीं। बाक़ी दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त राबेल ड्रामो बि अचिणो आहे, वेरनि जी बस्ती, इहे ड्रामा ॿई तमामु जल्द अचण वारा आहिनि। ऐं ड्रामा ॾींहों ॾींहुं दोस्तों नवां बहितरीन मां बहितरीन ईंदा पिया वञनि ऐं सभिनी जी जेको आहे न अलॻि अलॻि व्यूवरशिप आहे ऐं कामयाबी बि अलॻि अलॻि आहे। बहरहाल हाणे हिकु जहिड़ा ज़बरदस्त पियो हले ऐं दुलाब बि हिन टाइम टॉप ट्रेंड पियो हले। तव्हांखे ख़बर आहे दुलाब खे वरी हिन टाइम व्यूवरशिप मिली चुकी आहे। दुलाब ड्रामो हिकु बहितरीन सोप सीरियल आहे, लेकिन ही मेगा सोप